अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दोस्तों कुछ ॾींहं पहिरीं शाहिद अली बब्बर ते जेकी कूड़ा इल्ज़ाम बेबुनियाद हया विया आहिनि त शाहिद बब्बर हिकु पंहिंजे शागिर्द फ़हीम अली मंगराड़ सां ज़्यादती करे रहियो आहे। जॾहिं तव्हां स्क्रीन ते फोटो ॾिसी रहिया आहियो, न ही फ़हीम मंगराड़ आहे ऐं न ही शाहिद बब्बर आहे। त नाज़रीन, कुछ माण्हू जो चवणु हो त ही जेको आहे पंहिंजे शागिर्द फ़हीम अली मंगराड़ सां ज़्यादती करे रहियो आहे, तॾहिं त तव्हां स्क्रीन ते फोटो ॾिसी सघो था। ॿिए कंहिं छोकिरे जी तस्वीर आहे। ही फ़हीम अली मंगराड़ जी तस्वीर नाहे जंहिंसां ज़्यादती कई वई आहे। उहो फ़हीम अली मंगराड़ नाहे ऐं न ही शाहिद बब्बर आहे। शाहिद बब्बर ते बेबुनियाद इल्ज़ाम हया विया आहिनि। असल में ही न ही फ़हीम मंगराड़ आहे ऐं न ही शाहिद बब्बर।